बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिते हुजो सुखिया हुजो असांजी इहा दुआ आहे। 5 टाइम सिंधी चैनल जे सिलसिलेवार प्रोग्राम सोहिणी सिंध सोहिणो शाइर जो ही पहिरियों प्रोग्राम आहे ऐं असीं ही पहिरियों प्रोग्राम लाड़काणे ज़िले में करे रहिया आहियूं। लाड़काणे जो तमामु सुठो शाइर एजाज़ सीताई असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन सां इनशाअल्लाह समूरो हाल अहवाल बि थींदो, उनजी शाइरी अव्हांखे ॿुधाईंदासीं। उन खां अॻु में जिन बि दोस्तनि असांजो चैनल हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी कयो असांजे चैनल खे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। ऐं हिन प्रोग्राम में जेके बि सिंध जा शाइर ॾिसनि पिया ॿुधनि पिया उहे बि हिन में हिसो वठी सघनि पिया। पंहिंजो सुठो शेयर कमेंट्स में लिखो, पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर ॾियो। इनशाअल्लाह असां तव्हां सां राब्तो कंदासीं ऐं तव्हां वटि ईंदासीं ऐं तव्हांजी रिकॉर्डिंग करे समूरी सिंध खे ॾेखारींदासीं। अॼु जे महिमान 5 टाइम सिंधी चैनल जे शाइर एजाज़ सीताई साहिब सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं पिया। साईं एजाज़ सीताई साहिब, तव्हांखे पंहिंजे चैनल ते आऊं भली कार चवां पियो। लख महिरबानियूं सर, तव्हांजो मौला तव्हांखे आबाद कंदो। तव्हांजो मोहबत हुन जो असांखे तव्हां इनवाइट कयो आहे ऐं असांजे लाइ हीउ प्रोग्राम अरेंज कयो आहे। माशाअल्लाह। साईं, तव्हांजो शेर मां नाज़रीन जे नज़र कयां पियो, तमामु सुहिणो शेर आहे जेको मूं लिखियो आहे तव्हांजे शाइरीअ जी चूंड मां। मारियो वेंदुसि सिंध न ॾींदुसि, मारियो वेंदुसि सिंध न ॾींदुसि, वारियो वेंदुसि सिंध न ॾींदुसि, जेसीं दम में आ दम मूंखे ॻारियो वेंदुसि सिंध न ॾींदुसि। तमामु सुठो शेर। इन शेर जा तकरीकार साईं एजाज़ सीताई साहिब सां गॾु मौजूदु आहिनि। पहिरियों तव्हां साईं तारुफ़ कराईंदा। एजाज़ अली चांडियो, ॻोठु जुड़ियो चांडियो, तालको ऐं ज़िलो लाड़काणो। लाड़काणो पिया। माशाअल्लाह। तव्हां पंहिंजे जनम ॾींहं जी तारीख़ ऐं तालीम ॿुधायो। 29/1/1980 मुंहिंजे जनम जी तारीख़ आहे। जी साईं। ऐं मुंहिंजी तालीम आहे MA ऐं MEd। असांजे नाज़रीन खे हींअर तव्हां पंहिंजे जेके तव्हां शाइरी में सिन्फ़ूं लिखियूं आहिनि उन में त खोड़ सारी लिखियूं आहिनि, तव्हां हींअर असांजे नाज़रीन खे छा पिया ॿुधायो? हींअर मौला जी मनक़बत ॿुधायूं पिया सर। माशाअल्लाह, तमामु सुठी शुरूआत कई अथव। बिल्कुलु सर, बिल्कुलु। बिस्मिल्लाह। कसम ख़ुदा जो ख़ुदा थो ॼाणे, करम दुनिया में हुसैन जो आहे। सुभान। कसम ख़ुदा जो ख़ुदा थो ॼाणे, करम दुनिया में हुसैन जो आहे। सभिनि नालनि में सुंदर ऐं सुहिणो, इस्म दुनिया में हुसैन जो आहे। सुभान। बुलंद ऐं बाला भली हुजे को, हुसैन अॻियां सो पस्त आहे। अज़ीम आला बुलंद ऐं बाला, अलम दुनिया में हुसैन जो आहे। नबी सगोरे तवील सजदो करे ॿुधायो निमाज़ में आहे। निमाज़ खां वधि अज़ीम रुतबो उतम दुनिया में हुसैन जो आहे। खपे दुनिया जी नथी ख़ुशी का, हुसैन जो ग़म असां लाइ काफ़ी। फ़क़ीर आहियूं फ़िक्र हुसैनी, फ़हम दुनिया में हुसैन जो आहे। हुसैन सिर भी कलम करायो, मगर बचायो आ दीन रब जो। करीम रब जा करम इहे जो, करम दुनिया में हुसैन जो आहे। रहे सीताई सदा सनागर, चुमी कलम थो लिखे कसीदा। रहे सीताई सदा सनागर, चुमी कलम थो लिखे कसीदा। इजाज़त छा अता आहे, रहम दुनिया में हुसैन जो आहे। रहम दुनिया में हुसैन जो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तमामु बहितरीनु साईं। एजाज़ सीताई साहिबु, असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त तव्हांखे लिखण जो शौक़ु कीअं पैदा थियो? लिखण जो शौक़ु सर ईअं पैदा थियो त माना शाइरी ॿुधंदा हुआसीं मुख़्तलिफ़ शाइरनि जी, पोइ उन मां असांखे हिकिड़ो उत्साह पैदा थियो त यार असां बि शाइरी लिखूं ऐं जेको असांजो हिकिड़ो अहसासु आहे उहो अहसासु माना माण्हुनि ताईं पहुचे, सिंध धरती में गूंजे। इन हिसाब सां असांखे माना शौक़ु थियो। ठीकु आहे। इहो कॾहिं खां तव्हां लिखियो पिया? इहो साईं लिखूं पिया असां तक़रीबन 1995 खां वठी लिखूं पिया। 95 खां। माशाअल्लाह, तमामु सुठो। सर, असांजे नाज़रीन खे हींअर ॿी कहिड़ी शइ था ॿुधायो? हाणे ॿुधायूं था नाज़रीन खे सचल सरमस्त जे लाइ हिकिड़ो मूं गज़ल लिखियो। जी साईं। जेको नाज़रीन जी ख़िदमत में आहे। जी साईं। बिस्मिल्लाह। अलस्ती इश्क़ा तुंहिंजो सचल सरकार सिंधड़ी सां। सुभान। अलस्ती इश्क़ा तुंहिंजो सचल सरकार सिंधड़ी सां। सचल सरकार सिंधड़ी सां, मिठा दिलदार सिंधड़ी सां। मगन थी मस्त तो साईं, पचायो आ चिलो सोहणा। तूं ई ज़ाहिर तूं ई बातिन, कयो आ प्यार सिंधड़ी सां। तुंहिंजी ॿोली सिंधी ॿोली, तुंहिंजे मां नाव तां सदको, छोजो साईं तुंहिंजो आहे वॾो सहकार सिंधड़ी सां। मूंखे साईं तुंहिंजूं लिखणियूं खुतल धरती में ॾिसजनि थियूं। सतिन ॿोलियुनि में लिखणियूं थी वचन इक़रार सिंधड़ी सां। दराज़ा छा सॼी दुनिया में चर्चो आ सचल तुंहिंजो। जलाए जोत जीजल जी करे वहिंवार सिंधड़ी सां। कयो थी इश्क सिंधू सां, अज़ल खां ई मुंहिंजा प्यारा। रही आहे सदा तुंहिंजी
हिते गुफ़्तार सिंधड़ी सां वाह। फिक्र एजाज धरती जो समायल आ तुंहिंजे अंदर माण्हुनि सां प्यार आ तुंहिंजो सचल सरकार सिंधड़ी सां वाह। अलस्ती इश्क आ तुंहिंजो सचल सरकार सिंधड़ी। वाह साईं वाह, तमामु बहितरीनु साईं जी। नाज़रीन, हींअर साईं खां पुछूं पिया त साईं जन जी नई तकलीफ़ किताब मार्केट में अचणो आहे या उन जी तयारी आहे? बिल्कुलु सर, इंशाल्लाह वेझड़ मुंहिंजो किताबु अचे पियो जेको किताब नोहन ऐं कसीदनि मनक़बत ते मुश्तमिल हूंदो। ज़बरदस्त, इंशाल्लाह उहो जल्द मुंहिंजो किताबु ईंदो मार्केट में। माशाअल्लाह। साईं हींअर असांजे नाज़रीन खे पंहिंजी कहिड़ी शइ पिया ॿुधायो? हींअर सर गज़ल मां नाज़रीन खे ॿुधाईंदुसि जेको तरन्नुम में हूंदो। बिस्मिल्लाह जी साईं। जिंद जान मुंहिंजी तूं आहीं, वाह। तूं ज़िंदगी आहीं मुंहिंजी, वाह। चहिरो तुंहिंजो चुमंदो रहां, तूं दिलि लॻी आहीं मुंहिंजी। वाह साईं। जिंद जान मुंहिंजी तूं आहीं, तूं ज़िंदगी आहीं मुंहिंजी, जी साईं। आनूर छायल मूं मथां मुखड़े तुंहिंजे जोए मिठी, मदहोश आहियां मां पिरी हा मैकशी आहीं मुंहिंजी, जीअण मरण बि आ तोसां पिरी नातो पको, तोसां ई पंहिंजो इश्क आ तूं आशिकी आहीं मुंहिंजी। छा लाइ था माण्हू सड़ मां थो जॾहिं तोसां मिलां, दिलि थी चवे सजदा कयां तूं बंदगी आहीं मुंहिंजी। मां सूंहं ते छा लिखां तूं सूंहं जी देवी सजी, मां सूंहं ते छा लिखां तूं सूंहं जी देवी सजी, एजाज़ बस तो खे लिखां तूं शाइरी आहीं मुंहिंजी। जिंद जान मुंहिंजी तूं आहीं, तूं ज़िंदगी आहीं मुंहिंजी। वाह साईं, तमामु सुठो, तमामु सुठो। सुवाल मूंखे पहिरियां ई करिणो हो पर विच में रहिजी वियो। सुवाल आहे तव्हांजो शाइरी में उस्ताद केरु आहे? मुंहिंजो सर शाइरी में उस्तादु आहे असगर सीताई। जी साईं। उहो मुंहिंजो उस्तादु आहे शाइरी में, जंहिं मूंखे शाइरी जो वज़न बहर सम्झायो सेखारियो। जी साईं। उहो मुंहिंजो उस्तादु आहे सर। माशाअल्लाह। साईं जो साईं तालुक़ कहिड़े शहर सां आहे? तालुक़ सर सीता शहर सां साईं जो तालुक़ आहे। सीता साईं। जी सर। पोइ उन जे करे तव्हांजो तख़लुस बि एजाज़ सीताई? बिल्कुलु सर, मुंहिंजो तख़लुस इहो माना साईं मौजूदु हुया, हाल हयात हुया त मां पंहिंजो इहो ई तख़लुस चूज़ कयो ऐं साईं जन मूंखे इजाज़त ॾिनी बाबा सही आहे तव्हांजो इहो तख़लुस हुजे बहितरु आहे। साईं ॿियो तव्हां सां सुवालु कंदुमि त कापी शाइरनि करण सां केतिरो नुक़सानु थियो आहे? जेके शाइर ॿियनि जे पोरे जी चोरी करे ऐं पंहिंजो नाम लिखी कनि था, इहो तमामु ग़लति अमल आहे। इन में जंहिंजो असली शाइर जो जेको ख़्यालु आहे उन शाइर जी तख़लीक़ उहा ज़ख़्मी थिए थी ऐं उहो असली शाइर उन तख़लीक़ जो मालिक माना ईअं सम्झो त हिकिड़ो दिलि शिकस्ता थिए थो। सही। सम्झे थो यार मुंहिंजी एॾी पोरियो हुयो राति ॾींहं जो मां पोरियो करे मां लिखियो, हुन फलाणे माण्हू जेको आहे ॾेई छॾियो, त इहो इंतिहाई ग़लति अमल आहे। जेका बि तख़लीक़ हुजे, जेको बि नओं सिखलाट शाइर हुजे या कहिड़ो बि हुजे, उहो पंहिंजी तख़लीक़ लिखे त बहितरु आहे सर। उन सां छा थींदो, उनजी पंहिंजी सुञाणप बि थींदी, उनजो जेको आहे तजुर्बो बि वधंदो ऐं लिखण जी जेका उन पुख़्तगी आहे उहा ई मज़बूत थींदी। बिल्कुलु सर, उनखे माना जेके शाइरी जा घटि घेड़ आहिनि उन्हनि जी ख़बर पवंदी ऐं जेको हू ख़्यालु लिखंदो उहो जानदार हूंदो ऐं उन में ख़ूबसूरती हूंदी। जेकॾहिं परायो ख़्यालु चोरी करे लिखंदो त माना उनजी महिनत ई न हूंदी न, उहा उनजी महिनत ई न हूंदी। उनखे किथे न किथे पकड़ थींदी, कंहिं बि जलसे में, कंहिं बि मुशाइरे में, कंहिं बि कॉन्फ्रेंस में उते उनखे पकड़ियो वेंदो त यार तो हीउ मुंहिंजो ख़्यालु चोरी करे लिखियो आहे, तूं कहिड़े क़िस्म जो माण्हू आहीं। पोइ इंतिहाई उनजे लाइ हिकिड़ो शर्मसार जो अमल हूंदो। उहा घड़ी उनजी माना ईअं सम्झो क़यामत जी घड़ी हूंदसि। बिल्कुलु सही था चओ साईं। हींअर असांजे नाज़रीन खे छा पिया ॿुधायो साईं? हींअर सर नाज़रीन खे असां ॿुधाईंदासीं पंहिंजो गज़ल आहे। जी साईं। जेको नाज़रीन जे ख़िदमत में आहे। जी साईं। सिंगार कर न सुहिणी मदहोश थी पवां थो, सिंगार कर न सुहिणी मदहोश थी पवां थो, जी साईं। जलवो ॾिसी मां तुंहिंजो बेहोश थी वञां थो, वाह। तूं मस्तु मूंखे कयड़ो मां मस्तु ई रहां थो, जी साईं। तूं मस्तु मूंखे कयड़ो मां मस्तु ई रहां थो,
दर्शन कंदे कंदे मां दरवेश थी नचां थो। वाह तोड़े जो मध प्यारी हुई उन की न की घटी आ, ॾस कीअं उन ही घट बि मेनोश थी रहां थो। जी साईं। तूं सांवरी आ थर जी हिकु वार या से तर जी, जी तूं सांवरी आ थर जी हिकु वार या से तर जी, आ अक्स तो में सिंध जो पुरजोश थी लिखां थो। वाह जो इश्क आहे तोसां सो इश्क आ इबादत, जी साईं। जो इश्क आहे तोसां सो इश्क आ इबादत, एजाज़ दोष नाहे बेदोश थी कयां थो, सिंगार कर न सोणी मदहोश थी पवां थो, मदहोश थी पवां थो। वाह साईं वाह। जी नाज़रीन, असीं लाड़काणी जे तमामु सुठे शाइर एजाज़ सताई सां गॾु मौजूदु आहियूं ऐं साईं खां ईअं पुछूं था त साईं तव्हां कहिड़नि शाइरनि खे पसंदि कंदा आहियो? बिल्कुलु ज़र, शाइरनि में शाइरनि जो बेताज बादशाह जेको आहे उहो सरकार शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे मां पसंदि कंदो आहियां। बिल्कुलु उन खां बाद में मां साईं जवाद जाफ़री खे पसंदि कंदो आहियां। ज़बरदस्त। उन्हनि जी शाइरी, हूअं त शाइर काफ़ी मौला जो मुल्क आहे, पिया आहिनि काफ़ी शाइर, जी साईं। पर इन्हनि शाइरनि जी मूंखे तमामु शाइरी माना हिकिड़ो दिलि खे राहत बख़्शींदी आहे, लतीफ़ सरकार जी ऐं साईं जवाद जाफ़री जी। ज़बरदस्त। असांजे नाज़रीन खे छा पिया ॿुधायो साईं हींअर? हाणे साईं नात मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे जेका मां तरन्नुम में पेश कंदुसि। बिस्मिल्लाह जी। ज़ाहिर थियो मके में, ज़ाहिर थियो मके में महबूब किबरिया जो, मिलाद सब मल्हायो सरकार मुस्तफ़ा जो, ज़ाहिर थियो मके में। सुभान अल्लाह। अजो घर में आमना जे सरदारो जीअं आयो, सुभान अल्लाह। अजो घर में आमना जे सरदारो जीअं आयो, अबरे करम वसे थो, अबरे करम वसे थो, थी नूर मुजतबा जो, मिलाद सब मल्हायो सरकार मुस्तफ़ा जो, ज़ाहिर थियो मके में। वाह साईं। यूसुफ जई हुस्न ते आशिक हुई ज़ुलेखा, यूसुफ जई हुस्न ते आशिक हुई ज़ुलेखा, पर पाक मुंहिंजो मौला, पर पाक मुंहिंजो मौला, माशूक आ खुदा जो, मिलाद सब मल्हायो सरकार मुस्तफ़ा जो, ज़ाहिर थियो मके में। यासीन ऐं ही ताहा आहिनि लक़ब नबीअ जा, यासीन ऐं ही ताहा आहिनि लक़ब नबीअ जा, क़ुरान ही कसीदो, क़ुरान ही कसीदो, सरदार अंबिया जो, मिलाद सब मल्हायो सरकार मुस्तफ़ा जो, ज़ाहिर थियो मके में। आऊं सब्ज़ गुंबज़ खिज़रा जे लाइ तड़पंदो हां, आऊं सब्ज़ गुंबज़ खिज़रा जे लाइ तड़पंदो हां, कावाग मुंहिंजी वारे, कावाग मुंहिंजी वारे, मंठार मुर्तज़ा जो, मिलाद सब मल्हायो सरकार मुस्तफ़ा जो, ज़ाहिर थियो मके में। रातों ॾींहां मां रोई रोई लिखां थो नातूं, रातों ॾींहां मां रोई रोई लिखां थो नातूं, छल थे नसीब मूंखे, छल थे नसीब मूंखे, दीदार मुस्तफ़ा जो, मिलाद सब मल्हायो सरकार मुस्तफ़ा जो, ज़ाहिर थियो मके में।
मुंहिंजी सदा सदाई आहे मको मदीनो मुंहिंजी सदा सदाई आहे मको मदीनो मुंहिंजो बिदाद थींदो मुंहिंजो बिदाद थींदो मुंहिंजे हिन सदा जो मिलाद सभु मल्हायो सरकार मुस्तफ़ा जो ज़ाहिर थियो मके में दौलत खपे न दुनिया एजाज़ का बि मूंखे दौलत खपे न दुनिया एजाज़ का बि मूंखे मिलियो जो सिलसिलो आ मिलियो जो सिलसिलो आ सरकार जी अता जो मिलाद सभु मल्हायो सरकार मुस्तफ़ा जो ज़ाहिर थियो मके में सुभान अल्लाह तमामु बहितरीन एजाज़ सिताई साहब तमामु बहितरीन माशाअल्लाह जी नाज़रीन असीं गॾु आहियूं एजाज़ सिताई साहब सां हींअर साईं खां पुछंदासीं त अव्हां जो पहिरियों गज़ल कहिड़ो जी साईं पहिरियों गज़ल मुंहिंजो आहे सांवरी सिंगार जी बाज़ार मां गुज़रे पई सांवरी सिंगार जी बाज़ार मां गुज़रे पई जी साईं रोशनी सिज जी सॼी उन जाइ ते उतरे पई सांवरी सिंगार जी बाज़ार मां गुज़रे पई वाह साईं हुन नज़र जीअं ई खईं पोइ हर कली महकी पई हुन नज़र जीअं ई खईं पोइ हर कली महकी पई थी वई हुबकार उतड़े बाख का उभरे पई सांवरी सिंगार जी बाज़ार मां गुज़रे पई पेर में पायल वगी ईअं छेर जीअं छम छम करे पेर में पायल वगी ईअं छेर जीअं छम छम करे तार मां थी धार पो डोरी सजी उजरे पई सांवरी सिंगार जी बाज़ार मां गुज़रे पई टोर हुन जी बाख़ुदा अॼु ताईं विसरी कोन आ टोर हुन जी बाख़ुदा अॼु ताईं विसरी कोन आ टोर हुन जी मां लॻो धरती मथां उॾरे पई सांवरी सिंगार जी बाज़ार मां गुज़रे पई हुन जॾहिं गुफ़्तार कयड़ी बांसुरी जी तंद खिड़ी हुन जॾहिं गुफ़्तार कयड़ी बांसुरी जी तंद खिड़ी रक्स में मसरूफ़ सुर थिया हू जॾहिं मुरके पई सांवरी सिंगार जी बाज़ार मां गुज़रे पई वाच खे मूं की न की उतड़े ॾिठो बसि हू ॾिठी वाच खे मूं की न की उतड़े ॾिठो बसि हू ॾिठी सूंह जी देवी अॻियां शामो सहर उसरे पई सांवरी सिंगार जी बाज़ार मां गुज़रे पई महक सां एजाज़ मुंहिंजी दिलि बि वेई वास जी महक सां एजाज़ मुंहिंजी दिलि बि वेई वास जी वार जो वर 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 आहे हू जॾहिं निकिरे पई हू जॾहिं निकिरे पई सांवरी सिंगार जी बाज़ार मां गुज़रे पई वाह साईं एजाज़ सिताई साहिबु तव्हां खां हिकिड़ो ॿियो सुवालु पुछंदुमि त जेको तव्हां ख़्यालु लिखंदा आहियो उन ते पहिरियां सोच करे पोइ लिखंदा आहियो हा अख़्तर साहिबु असल में ईअं आहे त ख़्याल जी हिकिड़ी उॾाम कबी आहे जी साईं पहिरियां ज़हन में ख़्यालु रखिबो आहे त मूंखे कहिड़े बहर ते लिखिणो आहे ठीकु पहिरियां मां उनजो तख़्ती लिखंदो आहियां जी साईं तख़्ती लिखी पोइ मां जेको आहे सो ख़्यालु लिखंदो आहियां पर असुल में मां हिकिड़ो तव्हांखे राज़ ॿुधायां पंहिंजी शाइरी जो जी साईं त जॾहिं हिकिड़ी ॾात मथां लहंदी आहे त माना मुंहिंजे जिस्म में हिकिड़ो लर्ज़ो थी वेंदो आहे मां लिखण ते मजबूर थींदो आहियां पोइ मां सोचींदो आहियां त मां जेकर हींअर ई लिखां ऐं पोइ माना उनजो थल ऐं हिकिड़ी सानी सिट मां लिखी छॾींदो आहियां उनखां पोइ वरी पोइ जॾहिं माण्हू हिकिड़ो उन कैफ़ियत खां गुज़री ऐं जॾहिं वरी नओं सौ उनखे ॾिसबो आहे त उहा हिकिड़ी जानदार तख़लीक़ थियो वञे माशाअल्लाह तमामु सुठो सर शाइरी अव्हां जी नज़र में छा आहे शाइरी अख़्तर साहिबु असुल में अंदर जे अहसासनि जो नालो आहे अंदर जा जेके उद्मा आहिनि उन्हनि जो अहसासु आहे शाइरी माना हिकिड़ो इंसान जो ख़्यालु आहे ॼण त शाइरी माना जेके बि मंज़र थी रहिया आहिनि को वाक़ियो थिए थो उन ते माना शाइर जी नज़र वञे थी ऐं उहा शाइराणी जेका आहे उहा नज़र वञे थी ऐं शाइरी पोइ पंहिंजो कलम खणे थो माना पंहिंजो सॼो वाक़ियो सहेड़े ऐं पंहिंजो उन कलम जे ज़रिए उन तख़लीक़ जे ज़रिए उन्हनि महफ़ूज़ करे माण्हुनि ताईं पहुचाए ज़बरदस्त तमामु सुठो साईं हींअर असांजे नाज़रीन खे कहिड़ी शइ पिया ॿुधायो
हींअर साईं मां नज़्म ॿुधायां पियो जेको पंहिंजे जीजल माता धरती जे लाइ लिखियलु आहे। बेहतरीन, ज़बरदस्त साईं। उहो मां पेश कयां पियो। ज़रूरु, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। देस मुंहिंजी जिंद जान आ, जिंद जान ते था वार थियनि। देस मुंहिंजी जिंद जान आ, जिंद जान ते था वार थियनि। क्यों सुजागी दोस्तो हित मान ते था वार थियनि। सही चाह भी आ देस सां सिर साह भी आ देस में। सही चाह भी आ देस सां सिर साह भी आ देस में। धारिया हितड़ा भॼायो आन ते था वार थियनि। सही देस मुंहिंजी जिंद जान आ, जिंद जान ते था वार थियनि। जी साईं। काल वांगुरु अॼु ताईं था हिते दोदा कुसनि। काल वांगुरु अॼु ताईं था हिते दोदा कुसनि। थो लॻे मूंखे दूल्ह दरिया खान ते था वार थियनि। सही देस मुंहिंजी जिंद जान आ, जिंद जान ते था वार थियनि। साड़ियो पंहिंजूं अनाऊं गॾु थियो सिंधवासियो। बिल्कुलु साड़ियो पंहिंजूं अनाऊं गॾु थियो सिंधवासियो। सन कराची रोहड़ी ऐं भान ते था वार थियनि। अल्लाह अल्लाह। देस मुंहिंजी जिंद जान आ, जिंद जान ते था वार थियनि। इन करे डेमूं ठहियूं आहिनि जीअं सिंधू दरिया सुके। इन करे डेमूं ठहियूं आहिनि जीअं सिंधू दरिया सुके। आ कसम मेहराण जो मेहराण ते था वार थियनि। गीत मां एजाज़ लिखंदुसि ज़िंदगी भर देस जा। गीत मां एजाज़ लिखंदुसि ज़िंदगी भर देस जा। मां सिंधी रहंदुसि सिंधी पहचान ते था वार थियनि। वाह देस मुंहिंजी जिंद जान आ, जिंद जान ते था वार थियनि। वाह वाह, ज़बरदस्त, ॾाढो सुठो। एजाज़ साहब, एजाज़ साहब तव्हां जेका सिंध में जेको शाइरी थिए पई, तव्हां हुन में मुतमिन आहियो? हा दर सिंध में सुठी शाइरी लिखनि पिया जेके दोस्त इल्म उरूज़ खे फॉलो कनि था। जी उन्हनि जी शाइरी खां मुतमिन आहियां। काफ़ी सिंध में सुठा नाला पिया आहिनि ऐं काफ़ी शाइर पिया आहिनि। मां शाइरी में मुतमिन आहियां। बाक़ी इहो मां ज़रूरु चवंदुसि त जेके दोस्त किन बि धुननि ते था लिखनि, उहा धुन बि को वज़न आहे, को बहर आहे, उनखे भली फॉलो कनि दोस्त। पर इहा गुज़ारिश हूंदी मुंहिंजी त माना जेके इल्म उरूज़ आहिनि उनखे फॉलो कंदा त उन्हनि जी शाइरी में अञा ख़ूबसूरती अची वेंदी। माशाल्लाह। सर असांखे इहो ॿुधायो, कुझु जेके सुवाल मूं आहिनि उनखे हटी करे ॿियो नओं सुवालु पियो कयां त शाइरनि जे लाइ इहो चयो वेंदो आहे त जॾहिं इश्क़ु लॻंदो आहे त पोइ शाइरी कंदा आहिनि। छा तव्हां सां बि अहिड़ी का वारदात थी या अहिड़ी का कैफ़ियत थी गुज़री? बिल्कुलु सर, धमरा साहब, इहा कंहिं जाइ ताईं माना हक़ीक़त आहे त माना इश्क जी जंहिंखे चोट लॻंदी न बाबा, जी बाबा, पोइ उन में उनजी परवाज़, उनजी उॾाम वॾी हूंदी ऐं बाक़ाइदे उहो शाइर हूंदो। ठीकु। जॾहिं उन पीड़ा खां, उन दर्द खां, पोइ ज़रूरी न आहे त इश्क माना को जेको आहे सो आम हिकिड़ो मिज़ाजी हुजे। इश्क मोहम्मद आले मोहम्मद सां बि थी सघे थो। बिल्कुलु इश्क धरती सां बि थी सघे थो। सही ॻाल्हि। इहे इश्क जूं माना हिकिड़े कैटेगरीज़ आहिनि। जी जी त ज़रूरु इहा हक़ीक़त आहे त माना इश्क खां सवाइ मज़बूत शाइर नथो थी सघे। सही। या त उनखे पंहिंजे महबूब जो इश्क हूंदो, पोइ महबूब खे माना हू छा थो सम्झे, ख़ुदा खे महबूब थो सम्झे, मोहम्मद आले मोहम्मद खे सम्झे थो, पंहिंजी धरती खे सम्झे थो, त उन्हनि कैफ़ियतनि खां गुज़रंदो त उहो बाक़ाइदे हिकिड़ो माना शाइर थींदो। बिल्कुलु साईं। एजाज़ ताई साहिबु, तव्हां जीअं त सिंध जा शाइर आहियो, तमामु सुठा, ऐं तव्हां सिंध जो हिकिड़ो वरसो आहियो, त सिंधी माण्हुनि खे इहो बि ॼाणण जो हक़ु आहे त तव्हांखे औलाद ऐं केतिरी आहे, असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदासीं। नियाणियूं घणियूं आहिनि, पुट घणा? हा साईं, औलाद में मूंखे 2 अदड़ियूं आहिनि, 2 अदड़ा आहिनि सर। माशाल्लाह, जी सर। ॾाढो सुठो। ऐं साईं, हींअर असांजे नाज़रीन खे मां छा पिया ॿुधायां? हींअर सर नाज़रीन खे मां ॿुधायां थो हिकिड़ी मनक़बत ॿुधायां थो, ऐं उहा मुंहिंजी मनक़बत उर्दू में लिखियलु आहे ऐं उहा मां तरन्नुम में ॿुधाईंदुसि। ज़िक्र शबीर मेरी बंदगी है, 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 खुदा जाने यही तो जिंदगी है, खुदा जाने यही तो जिंदगी है। झुकाता है जो सर शबीर के दर, झुकाता है जो सर शबीर के दर, उसे जन्नत की मिलती ताजगी है, उसे जन्नत की मिलती ताजगी है। खुदा का नूर आला नूर मौला, खुदा का नूर आला नूर मौला, अता करता हमेशा रोशनी है, अता करता हमेशा रोशनी है।
आया औलाद राहिब मांगने तो, आया औलाद राहिब मांगने तो, अता मौला ने कर दी हर खुशी है, अता मौला ने कर दी हर खुशी है। मेरे से दूर हर दम हर बला है, मेरे से दूर हर दम हर बला है। मौला का नाम दिल में हर घड़ी है, मौला का नाम दिल में हर घड़ी है। नहीं औकात मेरी कुछ सिताई, नहीं औकात मेरी कुछ सिताई, अता मौला ने कर दी शायरी है, अता मौला ने कर दी शायरी है। ज़िक्र शबीर मेरी बंदगी है, ज़िक्र शबीर मेरी बंदगी है, ज़िक्र शबीर मेरी बंदगी है। खुदा जाने यही तो जिंदगी है, खुदा जाने यही तो जिंदगी है। जा साहब नाज़रीन, नवा 5 टाइम चैनल ते सोहणी सिंध सोहणो शाइर प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो। सोहणो शाइर लाड़काणे जो एजाज़ सिताई साहब हुया। साईं एजाज़ सिताई खां पुछंदासीं आख़िर में समूरी सिंध जे ॾिसंदड़नि खे, ॾेह परॾेह में ॾिसंदड़नि खे अवां कहिड़ो आख़िर में मैसेज था ॾियो? सॼी जेको आलम में जिते जिते असांजो आवाज़ पहुचे थो, जेके असांखे नाज़रीन ॾिसी रहिया आहिनि, मां उन्हनि खे इहो चवंदुसि त तव्हां किताब पढ़ो, किताबनि जो मुताइलो कयो। जी साईं। हज़रत मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त किताब इंसान जो सुठो दोस्त आहे। मुंहिंजो नाज़रीन खे इहो पैगाम हूंदो त सुजाग थियो, बेदार थियो ऐं इल्मु हासिलु कयो, किताबनि सां दोस्ती कयो ऐं मुफ़क्करनि जा किताब पढ़ो। लतीफ़ सरकार जो तव्हां रिसालो पढ़ो, तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण जा ॾस ऐं घस उहे तव्हांखे पेचरा मिली वेंदा, तव्हां मंज़िल मक़सूद ते पहुची वेंदो। सर, आख़िरी मैसेज सां गॾु असांजे नाज़रीन खे अवां पंहिंजी हिकिड़ी शइ आख़िरी ॿुधायो, उनखां बाद में असां पंहिंजे प्रोग्राम जी पुॼाणी कंदासीं। असांजे हिन चैनल ते छा जेको पटी में नंबर अचे पियो, तव्हां हुन ते राब्तो करे सघो था असां सां। सिंध जे कहिड़े बि शहर खां आहियो, तव्हां असांखे मैसेज कयो, इनशाअल्लाह असीं तव्हां वटि ईंदासीं। ऐं अॻिला महिमान हिन प्रोग्राम जा तव्हां बि थी सघो था। त अचो त पहिरियां एजाज़ सिताई साहिब खां इहा शइ ॿुधूं था ऐं उनखां बाद तव्हां खां मोकिलाईंदासीं। जिते बि हुजो, सुखिया हुजो, असांजी इहा दुआ आहे। साईं एजाज़ साहिब। बिल्कुलु सर। अख़्तर साईं, मां आख़िर में हिकिड़ो सराइकी में लाल सरकार जे शान में मुंहिंजी तख़लीक़ लिखियलु आहे, जी साईं। जेका मूं तरन्नुम में पेश कयां पियो। तेरे रोज़े च नूर वसदा है, तेरे रोज़े च नूर वसदा है, कर इनायत ज़िया फ़कीरानो, फ़कीरानो कर इनायत ज़िया फ़कीरानो। जी साईं। तेरे दर्द असां सवाली हाँ, तेरे दर्द असां सवाली हाँ, पाक दर तूं चुमा फ़कीरानो, फ़कीरानो पाक दर तूं चुमा फ़कीरानो। जाम है दर सखी तुसां पीता, जाम है दर सखी तुसां पीता, जाम है दर पिला फ़कीरानो, जाम है दर पिला फ़कीरानो। सोना रोज़ा वखा फ़कीरानो, फ़कीरानो सोना रोज़ा वखा फ़कीरानो। जी साईं।
पेशवा तू तमाम रिंदां दा, पेशवा तू तमाम रिंदां दा, इश्क हैदर सिखा फकीरां नू, सोना रोज़ा वखा फकीरां नू, लाल सेवण बुला फकीरां नू, सोना रोज़ा वखा फकीरां नू। तू है बंदा ए मुर्तज़ा का, तू है बंदा ए मुर्तज़ा का, अपना बंदा बना फकीरां नू, सोना रोज़ा वखा फकीरां नू, फकीरां नू सोना रोज़ा वखा फकीरां नू। साकों लिखना एजाज नहीं आंदा, साकों लिखना एजाज नहीं आंदा, अपना शायर बना फकीरां नू, अपना शायर बना फकीरां नू, सोना रोज़ा वखा फकीरां नू, लाल सेवण बुला फकीरां नू, सोना रोज़ा वखा फकीरां